हिते मां सां भी अहम खबर शेयर करे रहिया आहियूं दाद लगारी मां, जिथे पुलिस जी कार्रवाई दौरान 3 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई पई वञे। इलाइक़े में गश्त दौरान नाकाबंदी करे 3 ॾोहारियुनि मुनीर पिताफ़ी, बरकत पिताफ़ी ऐं अली मोहम्मद लगारी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां कुझु महीना अॻु चोरी थियल 5 बकरियूं बि बरामद कयूं वियूं आहिनि। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। दाद लगारी पुलिस कार्रवाई कंदे 3 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। इलाइक़े में गश्त दौरान नाकाबंदी करे 3 ॾोहारियुनि मुनीर पिताफ़ी, बरकत पिताफ़ी ऐं अली मोहम्मद लगारी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां कुझु महीना अॻु चोरी थियल 5 बकरियूं बि बरामद कयूं वियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे दाद लगारी मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अमजद लगारी। जी अमजद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो हलां त दाद लगारी पुलिस गुज़िरियल राति खुफ़िया इतला ते माशाला चौक दाद लगारी वटि वॾी कार्रवाई कई आहे। गश्त दौरान इलाइक़े में मोटरसाइकिलनि समेत सोलर प्लेटूं, ट्रांसफार्म जूं कोयलूं कढी पंजाब ॾांहुं विकिरो कंदड़ 3 बदनामे ज़माना ॾोहारियुनि खे पुलिस गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। उन मौक़े ते सुठो दाद लगारी गुलाम यासीन सोलंकी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गश्त दौरान असांखे खुफ़िया इतला मिलियो त इलाइक़े में बदअमनी फैलाईंदड़ बदनामे ज़माना गैंग जेका माशाला चौक खां दाद लगारी खां पंजाब तरफ़ जेको चोरी जो सामान आहे उहो खणी वञी रही आहे। असां नाकाबंदी कईसीं त रक्शे ते सामान खणी वेंदड़ जेके ॾोहारी आहिनि उन्हनि असां मथां फायरिंग कई ऐं जवाबी फायरिंग में असां 3 जवाबदारनि खे जेको उहो गिरफ़्तार कयो आहे, जंहिंमें बरकत पिताफ़ी आहे, मुनीर पिताफ़ी, अली मोहम्मद लगारी खे गिरफ़्तार कयो आहे। जन वटां असां 5 बकरियूं ऐं ॿियो सामान पिणु हथु कयो आहे। हुन चयो त बाक़ी ॿियूं गैंगूं बि आहिनि जेके असां वटि इन्वेस्टिगेशन में आहिनि। जन मां बि जेको आहे चोरी थियल सामान असां बरामद कराए वधीक प्रेस कॉन्फ्रेंस कंदासीं। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अमजद अपडेट करण लाइ।